ठारूशा खां रिपोर्ट करे रहियो आहे मीर फारूक ॾेराज। ठारूशा भरिसां पाणी में चाढ़ सबबि वधीक हिकु ज़मींदारी बंदि टुटी पियो, ॻोठ ॿुॾी विया। ॻोठाणनि जो लखे रुपयनि जो नुक़सान। प्राइमरी स्कूल जी बि दीवार किरी पई, इंतिज़ामिया ग़ाइब। रहवासी पंहिंजी मदद पाण पके तरफ़ निकिरण में मसरूफ़। सिंधु दरिया में वहिकरनि में मुसलसल चाढ़ सबबि मञट जे कचे में हिकु वधीक ज़मींदारी बंदि टुटी पियो, जंहिं सबबि ॿ ॻोठ बालू ख़ान चांडियो, हाजी साईं बख़्श चांडियो जा 35 खां मथे घर ऐं सरकारी प्राइमरी स्कूल ॿुॾी वियो, जॾहिं त केतिरनि ई ॻोठाणनि जा कचा घर किरी पिया आहिनि। घरनि में पयल समूरो सामान, अन्न, फसल ॿुॾण करे रहवासियुनि जो किरोड़े रुपयनि जो नुक़सान थी वियो। उन मौक़े ते औशाक चांडियो, हाजी ख़ान चांडियो, पीर मज़हर ऐं ॿियनि ॿुधायो त पाणी में चाढ़ सबबि असांजो अल्लाह तआला ॿुॾी वियो आहे। इतला बावजूद बि ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदा न आया आहिनि, जंहिं सबबि पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण करण में मसरूफ़ आहियूं। हुननि चयो त फौरी तौर सरकारी ॿेड़ियूं मोकिले असांखे पाणी मां कढी असांजूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।